आऊं गुलाम असगर नारे जो सदर दुकानदार यूनियन जामशोरो। आऊं 2000 खां वठी पंहिंजे जामशोरे में बिज़नेस कयां पियो। 2002 में हिकु ॿ अहिड़ा वाक़िया थिया जेके दुकानदारनि सां थिया ऐं उहे ॾाढा ॾुखोईंदड़ हुया। जॾहिं सां उहे वाक़िया थिया त उहे माण्हू अकेले सिर थाणनि ते रुलंदा पिया वतनि ऐं उन्हनि सां को मालिकी करण वारो कोन हुयो, उन्हनि सां को गॾु बीहण वारो कोन हुयो। उन्हनि माण्हुनि जूं जॾहिं उहे शयूं ॾिठियूं त पोइ मजबूर थी करे इहा शइ महसूसु थी त यार कुझु हिते दुकानदारनि खे पाण में गॾु करे ऐं को सुठो माहौल जोड़िजे जंहिंसां कम अज़ कम को सियासी समाजी माण्हू अगरि नथो पहुची सघे त कम अज़ कम दुकानदार जेके आहिनि उहे पंहिंजे जेके माण्हू आहिनि उन्हनि सां पाण त गॾु बीहनि। उन शइ खे कंटिन्यू कंदे मुंहिंजो दोस्त आहे ज़फ़र हिकिड़ो जेको हींअर सिंध टीवी जो ब्यूरो चीफ आहे, उन ऐं मूं गॾिजी करे कुझु जेके दोस्त असांखां सीनियर दोस्त हुया जेके अॻु में कारोबार कंदड़ हुया उन्हनि सां मेल मुलाक़ात करे असां हिकिड़ो सुठो हिकिड़ो ग्रुप ठाहियोसीं ऐं उनखे हिकिड़ी यूनियन जी शिकिल ॾिनीसीं। उन खां पोइ 2006 में हिकिड़ी बाक़ाइदा इलेक्शन थी। इलेक्शन थियण खां पोइ जेके दोस्त खटी आया उहे 2-3 महीननि जे अंदर ई कमु छॾे विया। उन खां पोइ उन ई शइ खे असां कंटिन्यू कयोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु 2021 उनखे असीं सुठे नमूने सां हलायूं पिया ऐं पंहिंजे दुकानदारनि सां पंहिंजे जेके असांजा सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि सां असां हिन शहर जे मसइलनि ते पंहिंजो जहिड़ो असांजो किरदारु आहे असां निभायो आहे, पंहिंजे दुकानदारनि सां बि किरदारु निभायो आहे। हींअर कुझु दोस्त वरी मैदान ते आया आहिनि जेके दुकानदार घटि ऐं तक़रीबन ॿाहिरियां माण्हू जाम आहिनि जेके असांजी स्ट्रगल खां उनखे टोड़ण जे लाइ, उन स्ट्रगल खे ख़तमु करण जे लाइ ऐं जेके दुकानदार जेके मज़बूत आहिनि उन मज़बूतीअ खां ख़ौफ़ज़दा थी करे उहे मैदान में लही पिया आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ हिकिड़ा इशूज़ मुख़्तलिफ़ बहाननि सां इशूज़ उथारे करे उहे इहो हिकिड़ी शइ महसूसु कराइनि पिया त असीं जेको आहे त तव्हांजे लाइ बहितर कमु करे सघूं था। असीं उन्हनि दुकानदारनि खे जेके असांजा पंहिंजा दोस्त आहिनि असीं उन्हनि खे इहा रिक्वेस्ट था कयूं त अगरि को दुकानदार दोस्त कंहिं दुकानदार जे लाइ हेल्प करे थो, कमु करे थो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। असीं इन ई शइ जा ख़्वाहिशमंद आहियूं। ॿाहिरियों माण्हू कॾहिं बि हिते अची करे तव्हांजे लाइ उन हिसाब सां कमु नथो करे सघे। अगरि हू एतिरो भलो हुजे हा त हू पंहिंजे जंहिं कम्यूनिटी सां वाबस्तु आहे उते बहितर कमु करे सघे थो, जंहिं सियासी विंग सां वाबस्तु आहे उते बहितर कमु करे सघे थो पियो। अगरि उहे सभु शयूं छॾे करे आख़िर उन माण्हूअ खे रुॻो दुकानदार यूनियन में अंदरि अचण जी कहिड़ी मजबूरी आहे उहो अचे थो पियो। इन शइ खे असां इहो ई महसूसु कयूं था पिया त दुकानदार यूनियन जेको अल्हम्दुलिल्लाह हितां जा जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उनखां जॾहिं तव्हां सर्वे कंदो त उहे दुकानदार यूनियन जे लाइ तव्हांखे बिल्कुलु इहो वाज़ियो लफ़्ज़नि में ॿुधाईंदा त जामशोरे में अगरि सुठी लेवल ते ऐं सुठी सोच ऐं मुस्बत सोच रखंदड़ अगरि का यूनिटी कमु करे पई त उहा दुकानदार यूनियन जी यूनिटी आहे जेका मज़बूत तरीक़े सां कमु करे पई। पोइ चाहे उहे शहर जा ड्रेनेज जो पाणी जो वाटर सप्लाई जो मसइलो हुजे, बिजली जो मसइलो हुजे या जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिकिड़ा सियासी समाजी इशूज़ उथंदा आहिनि उते वधि में वधि जेको किरदारु रहियो आहे उहो दुकानदार यूनियन जो किरदारु रहियो आहे। असीं दोस्तनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त अगरि को बि दुकानदार यूनियन में अचणु चाहे थो पियो लख दफ़ा अचे, उनजे लाइ शर्त इहो ई आहे त उहो दुकानदार हुजे। अगरि दुकानदार न आहे त ॿाहिरे माण्हू खे को हक़ कोन्हे को त हिकिड़ो ॿाहिरियों माण्हू अची करे को जंहिंजो दुकानदार यूनियन सां को वाबस्ता ई कोन्हे, जंहिंजो दुकान ई कोन्हे, उहो अंदरि दुकानदार यूनियन में घिड़ी अचे, उनजे लाइ बिल्कुलु दरवाज़ा बंदि आहिनि। असांजी कोशिशि इहा ई आहे त असां पंहिंजे दुकानदारनि खे तहफ़ुज़ ॾियूं, उन्हनि सां गॾोगॾु बीहूं ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो माहौल पैदा कयूं त जीअं उहे सुठे नमूने सां पंहिंजो कारोबार कनि ऐं उनमें प्यार ऐं मुहबत वारो हिकिड़ो ॿधी जो सबूत हुजे ऐं अल्हम्दुलिल्लाह उन शइ में असीं कामयाबु आहियूं। हिन शहर जा जेके बि मेजर मसइला थियनि था पिया उन्हनि में दुकानदार भाउर असां सां तक़रीबन हर हवाले सां हर इशूज़ ते असां सां गॾोगॾु हूंदा आहिनि। बाक़ी असीं बिज़नेसमैन आहियूं, हर माण्हू पंहिंजे कम में मशगूल हूंदो आहे, कंहिं वटि बि एतिरो टाइम आहे कोन जो उहो इन्हनि शयुनि खे कंहिं ॿी शइ ते फैलाईंदो वठे। पर अल्हम्दुलिल्लाह जेके बि असांजा शहर जा इशूज़ थिया आहिनि उते असां पंहिंजो दुकानदार यूनियन जो जेको किरदारु अदा कयो आहे उहो तमामु सुठे नमूने सां ऐं मुस्बत नमूने सां अदा कयो आहे।